Assalamu alaikum, my dear students. This is Fayaz Ahmad, your English teacher. Down for the beginner session में word of the day अॼु असीं पढ़ंदासीं। अॼु को word आहे dilemma, DILEMMA। dilemma इंग्लिश ग्रामर में नाउन आहे, सिंधी में इनजी मीनिंग आहे परेशानी, का भी परेशानी या मुंझारो या मुश्किलात। इंग्लिश में मीनिंग अथस डिफ़िकल्टी, सेकंड मीनिंग अथस प्लाइट, another meaning is predicament। अचो त हिन वर्ड के जुमले में इस्तेमाल कयूं। We are facing terrible dilemma of coronavirus। असीं मुंहुं ॾेई रहिया आहियूं हिकु ख़तरनाक मुश्किलात खे, मुंझारे खे, परेशानी खे, उहो आहे कोरोना वायरस। या असीं कोरोना वायरस जहिड़े ख़तरनाक परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहियूं। डियर स्टूडेंट्स, आई होप के ही लफ्ज़ तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन खे तव्हां पंहिंजे यूज़ेज में आणियो, पैराग्राफ में यूज़ कयो, सेंटेंसिस ठाहियो, उहे तव्हां मूंखे चेक करे सघो था।